शहदादकोट के नाई भी महंगाई के बायस मुख्तलिफ परेशानियों से दो चार। वॉश न्यूज़ के सामने मसाइल का दफ्तर खोल दिया। सर तव्हांजी ॻाल्हि हक़ीक़त आहे, हिन में को बि शक न आहे। महांगाई असांजे पाकिस्तान ते उरूज ते आहे। हीअ त वीचारा हाणे मतिलबु डेली कमाइण डेली खाइण वारा माण्हू आहिनि, त हिननि जो गुज़र सफ़र कीअं थींदो हूंदो उहे ई था ॼाणनि, उन्हनि जो अलाह थो ॼाणे। असां वटि ब्लैकमेलिंग सिस्टम इंतिहाई उरूज ते आहे। माफ़िया वेठा आहिनि असां वटि, माफ़ियनि जो अॼुकल्ह वॾो राज थो हले असां वटि हिते। हाणे खीर ॾिसो, हालांकि असांजे सिंध हिन एरिया में त खीर जो त को इशू ई कोन्हे, पोइ बि 250, 220 एतिरे मिक़दार में विकिरो थिए थो। त ग़रीब माण्हू डेली कमाइण खाइण वारो 500 रुपया ॾियाड़ी वारो हाणे छा केतिरो वठंदो? उन्हनि जा 8 ॿार 10 ॿार, कीअं उन्हनि जो गुज़र सफ़र थींदो? त चवण जो मक़सदु आहे, अटे जी हुकूमत बि ॾिसो था, नाल हुकूमत असां वटि मुसलत थी वेठी आहे। पहिरीं ॻाल्हि त असां अवाम ई पाण में उहो लॻा पिया आहियूं, त असां में शऊर अचणु घुरिजे। हिकु त शऊर असां में कोन्हे। काफ़ी माण्हू जेके आहिनि परेशान लॻा पिया आहिनि। काफ़ी माण्हुनि जा जेको 200-250 रुपया कमाइण वारो माण्हू आहे, जेको मज़दूरी करे थो, जंहिंजी 700 रुपया ॾियाड़ी आहे, काफ़ी इल्ताई परेशान आहे। घर जा चांवर वठे, अटो वठे, या गिहु वठे घर लाइ। काफ़ी असां वटि जेके हिननि ज़ालिमनि या जेको असांजे सिंध में जेको ज़ुल्म कयो आहे न, काफ़ी इल्ताई ज़ुल्म थो हले असां वटि जेको आहे। साईं महांगाई त सफ़ा अरूज ते चढ़ियल आहे। जेके अॻु में कंहिं मज़दूर जी 700 रुपया ॾियाड़ी हुई, हिन टाइम बि हुनजी 700 रुपया ॾियाड़ी आहे। ऐं अटो हुन टाइम 40 रुपया 50 रुपया किलो हुयो, हाणे अटो वञी 150 रुपया किलो थी वियो आहे। त उहो मज़दूर कीअं कंदो, कीअं पंहिंजो घर खे हलाईंदो? हिन टाइम रमज़ान शरीफ़ हले थो, अॻु में मुर्गी 400 रुपया किलो हुई, हाणे 600 रुपया किलो थी वई आहे। टमाटर 30 रुपया किलो, रमज़ान शरीफ़ अचण खां टमाटर 70 रुपए किलो थी वियो। हिंदाणा 20 रुपया किलो हिन टाइम हूंदा हुया, अॼुकल्ह 50 रुपए खां घटि न आहे हिंदाणो। हाणे इफ़्तारीअ लाइ बि माण्हू परेशान आहे। मज़दूर माण्हू रोज़ो रखे थो, इहो कीअं इफ़्तारी कंदो, इहो कीअं घर जो राशन वठंदो, कीअं पंहिंजे बचनि खे पालींदो, कीअं ईद लाइ कपिड़ा वठंदो, कीअं बचनि जे लाइ ईद जे लाइ चोपड़ा वठंदो, कीअं उन्हनि खे ख़र्चू ॾींदो? असां त ॾाढो परेशान आहियूं। बहरहाल हिन हुकूमत खे करणु खपे त कंहिं ग़रीब जे उनखे सहायता ॾेई करे उनखे अॻिते आणे। उनका मजीद कहना था कि गुज़श्ता कुछ सालों से महंगाई ने कमर तोड़कर रख दिया है। समझ नहीं आ रहा कि महंगाई का ये जालिमाना सिलसिला आखिर कब तक चलेगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली बरावई, वॉच टीवी, शहदादकोट।